कुछ नओं कोन्हे करण जे लाइ। असांखे कुछ अहिड़ो कजे जो असां स्पार्क थियो। असां हिकु वॾी जंग विड़ी निकिता आहियूं, दहशतगर्दी जी। इन सां आम माण्हुनि जे ज़हन ते साइकोलॉजिकल असर पियो आहे। मुंहिंजो ख़्याल आहे असां उन्हनि खे डिप्रेशन मां कढण जी कोशिश कयूं, के अहिड़ी एक्टिविटीज़ कयूं जंहिंसां हू इंगेज थियनि, संदसि ज़हननि मां उहे बुरी यादगिरियूं निकिरी वञनि। इहो रियासत जो कमु आहे यार, असां इंडिविजुअल आहियूं, एतिरो कुछ करे नथा सघूं। ऐं हूअं बि इहो हुकूमत कमु करे पई। पाण ॿियो को कमु कयूं, भले उहो कमु इन कम सां जुड़ियल हुजे। माहिन, तुंहिंजे ज़हन में छा पियो हले? मां सम्झां थो त मोटिवेशन ऐं मोबिलाइज़ेशन जी क्लासेस हलाइजनि इन्हनि इफेक्टिव एरियाज़ में जिथे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। अमजद सही पियो चवे। पाण सिलेक्टेड एरियाज़ में वञूं था। कुछ डॉक्टर्स, कुछ साइकेट्रिस्ट मोटिवेशन ॾियणु खपे उन्हनि खे। कुछ एंटरटेनमेंट जे ग्रुप जे माण्हुनि सां मिलूं, उन्हनि खे वक़्तु ॾियूं। डन, मां इन्ही हवाले सां डेटा ते कमु कयां पियो। अलिशबा तूं लाॻियापियल ह्यूमन रिसोर्सिस खे एंगेज कर। एज़ यूजुअल फाइनेंसिंग ते कमु करे वठ। ग्रेट आइडिया। बस पोइ हिनी हफ़्ते फर्स्ट वीकेंड ते इवेंट प्लान कयूं था। छा मीडिया खे एंगेज कजे? मीडिया ज़रूरी आहे यार, त स्पार्क कीअं थिबो? छा असां फेमस थियण लाइ कमु करे रहिया आहियूं? हलियो हाणे माहिन जो वाइज़ तबलीग ॿुधो। अरे बाबा, इहो ई आहे जेको आहे। हर कोई पंहिंजे पर्सपेक्टिव में खणे। असांखे ख़बर पई आहे त तुंहिंजी हिकु कज़न बि हिन यूनिवर्सिटी में एडमिशन वरिती आहे ऐं तूं हुन सां नफ़रत कंदी आहीं। कज़न, माय फुट। चलो क्लास जो टाइम थी वियो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।